अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डायलॉग से गॾु तव्हांजी मेज़बान मुश्ताक राजपुर हाज़िर आहियां। अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान जे सिंध जनरल सेक्रेटरी डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो साहब खे। असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं संदन सियासी कैरियर ते, उन्हनि सियासत में कीअं शमूलियत कई ऐं अॼुकल्ह हू पाकिस्तानी मुल्क ऐं दुनिया जी सियासत खे कीअं ॾिसंदा। डॉक्टर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढी असांखे जॉइन कयो। अल्लाह से जज़ाए ख़ैर ॾे। त तव्हांजे सियासी जेकॾहिं बैकग्राउंड जे ॻाल्हायूं त तव्हां सियासत में कीअं शामिल थियो? बाय प्रोफेशन तव्हां डॉक्टर आहियो ऐं लाड़काणे में चांडका में पढ़िया आहियो। लाड़काणो हिकिड़ो भुटे जो पीपल्स पार्टी जो स्ट्रॉन्ग होल्ड सम्झो वञे थो ऐं हिकिड़े सिंधी मेडिकल कॉलेज में पढ़णु माना कॉम्परस पॉलिटिक्स उन्हनि सभिनी खां कीअं पलो छॾाए ऐं JUI तरफ़ आयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो ताल्लुक़ हिकिड़े दीनी घराणे सां आहे ऐं मुंहिंजो वालिद साहिबु सिंध जे वॾनि आलिमनि मां हिकिड़ो आलिम आहे। हिन वक़्तु मुंहिंजे वालिद साहिब जी उमिरि 100 साल खां मथे आहे। अच्छा। ऐं मुंहिंजो वालिद साहिबु हज़ारे आलिमनि जो उस्तादु आहे। मूंखे दीन जो इल्मु जेको अल्लाह तबारक व तआला नसीब कयो आहे उनजो घणो हिसो मां पंहिंजे वालिद साहिब खां हासिल कयो। चूंकि वालिद साहिब जन जा ताल्लुकात हज़रत मुफ्ती महमूद साहिब रहमतुल्लाह अलैह सां रहिया ऐं उन्हनि जो अचणु वञणु रहियो असां वटि। ऐं असांजा अल्लामा सैयद मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जेके उन ज़माने में सिंध जा सदर हुया उन्हनि सां बि वालिद साहिब जन जो गहरो ताल्लुक़ रहियो। त उन्हनि जे सोहबत जे करे बचपन खां ई मूंखे इहो शौक़ु हो त जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मूंखे तौफ़ीक़ ॾिनी त मां इंशा अल्लाह दीनी सियासत कंदुसि। अच्छा। मां शागिर्द सियासत में बि फ़आल किरदार अदा कयो आहे ऐं असांजी जमियत तलबा इस्लाम जंहिंखे JTI चयो वेंदो आहे मां उनजो मरकज़ी नाज़िम बि रहियो आहियां। चांडका मेडिकल कॉलेज जे यूनियन में मां रहियो आहियां ऐं उनखां बाद में फाइनल ईयर जो जॾहिं असांजो इम्तिहान शुरू थियो त इत्तिफ़ाक़ सां MRD जी तहरीक हले पई। उन में फ़ौजी जनता काविड़जी पई। अधु इम्तिहान मां ॾिनो हुउमि त मूंखे गिरफ़्तार करे विया। बाक़ी मूंखे इम्तिहान ॾियणु कोन छॾियऊं। पोइ मूंखे तक़रीबन महीनो लाड़काणे जे थाणे ते रखियऊं, 2 महीना लाड़काणे जे डिस्ट्रिक्ट जेल ते रखियऊं, 6 महीना सखर जे सेंट्रल जेल ते रखियऊं। पोयां शागिर्दनि तमामु वॾो एहतिजाज कयो। पोइ मूंखे सप्लीमेंट्री में बाक़ी इम्तिहान ॾियण जी इजाज़त ॾिनऊं ऐं मूंखे सखर जेल खां लाड़काणे वठी ईंदा हुआ ऐं हथनि में हथ कड़ियूं ऐं पेरनि में ॿेड़ियूं। तमामु वॾी पुलिस हूंदी हुई। मूंखे पाण खे बि खिल ईंदी त वाह जो दाड़ियल हथु कयो अथऊं। बहरहाल उनखां पोइ मां चांडका डॉक्टर्स ऑर्गेनाइज़ेशन जो चेयरमैन बि थियुसि। बेरोज़गार डॉक्टरनि खे रोज़गार ॾियारण जे लाइ तहरीक हलाईसीं। उनखां बाद में मां MA कई सिंध यूनिवर्सिटी खां इस्लामिक कल्चर में। मां MBBS करण खां पोइ मेडिसिन सर्जरी में जॉब कयो। उनखां पोइ मां MA कई यूनिवर्सिटी ऑफ सिंध खां। पंहिंजे मदरसे मां दीनी तालीम मुकम्मल कई। विफ़ाक़ुल मदारिसुल अरबिया पाकिस्तान खां डिग्री वरितमि। तंहिंखां पोइ मां हिकिड़ो प्रीचर्स कोर्स कयो इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद खां 1988 में। उन में मां पंहिंजे कंट्री में टॉप कयो ऐं उन्हनि मूंखे इनाम में उमिरे जी टिकट ॾिनी। पहिरियों उमिरो मां 1988 में बैनुल अक़वामी इस्लामी यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे इनामी टिकट ते कयो ऐं अल्लाह ताला जी महिरबानी आहे जो 1988 खां वठी अॼु ताईं तक़रीबन मुंहिंजो रमज़ान शरीफ़ मके पाक ऐं मदीने पाक में गुज़रंदो आहे। उनखां पोइ मां अल अज़हर यूनिवर्सिटी कायरो मां इंटरनेशनल प्रीचर्स कोर्स कयो कंपरेटिव स्टडी ऑफ रिलीजन्स ते। तक़ाबुल अदियान ते ॾाढो दिलचस्प कोर्स हो ऐं उन ज़माने में अल अज़हर यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो शेख जादुल हक़ अली जादुल हक़। फ़ौत थी वियो आहे। तमामु वॾो आलिम हो। उन असांखे सर्टिफिकेट एवॉर्ड कयो। बहरहाल पोइ लाड़काणे में चूंकि जहालत जो माहौल तमामु घणो हो, को सुठो दीनी मरकज़ या अहिड़ी का दीनी या इस्लाही दरसगाह कान हुई। मुंहिंजे वालिद साहिब जन हिकिड़ो नंढो मकतब क़ाइमु कयो हो। पोइ मां उते बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ो इस्लामी इदारो क़ाइमु कयो। हिन वक़्तु लाड़काणे में उहो इदारो सिंधी आलिमनि जो सभ खां वॾो दीनी मरकज़ आहे। हींअर मां उते ख़िदमत कयां पियो ऐं शागिर्द सियासत खां पोइ मां जमियत उलमा इस्लाम में आयुसि
ऐं कुझु वक़्तु मां लाड़काणे ज़िले जो सेक्रेटरी जनरल हुउसि, उन खां पोइ मूंखे सिंध जो डिप्टी सेक्रेटरी जनरल कयो वियो ऐं हाणे तक़रीबन 10 सालनि खां वठी मां सिंध जो सेक्रेटरी जनरल आहियां। 5 दफ़ो मूंखे दोस्तनि चूंडियो आहे इन उहिदे जे लाइ। हिन वक़्तु मां पंहिंजे पार्टी जो पूरे पाकिस्तान जो नाज़िम इंतिख़ाबात बि आहियां। अच्छा। ऐं मुतहिदा मजलिस अमल जॾहिं खां ठही आहे त मां मुतहिदा मजलिस अमल जो बि सूबे सिंध जो सेक्रेटरी जनरल आहियां। ऐं इन हवाले सां इहो मुंहिंजो ताल्लुक़ु बुज़ुर्गनि खां चूंकि बुनियादी तौर ते हुयो त उन खां पोइ मां अमली तौर ते कमु करणु शुरू कयो। ही जेके सिंध में क़ौम परस्त लाड़ा हुया, भुट्टे साहब जी पार्टी जी पॉलिटिक्स जो जेको सहर हुयो सिंध जे माण्हुनि जे मथां, उनजो असरु न पियो तव्हां ते? असली ॻाल्हि इहा आहे त मां कोशिशि इहा कई त चङी ॻाल्हि जेका बि आहे उनखे क़बूल कजे। जेके जाइज़ इशूज़ हुया असांजे सिंध जा, मां ॾिठुमि त असांजा मज़हबी आलिम उन्हनि पंहिंजो पाण खे मस्जिदनि जे महराबनि ताईं महदूद करे छॾियो ऐं अक्सर करे असांजा मज़हबी माण्हू उहे सिर्फ़ु ज़िक्र फ़िक्र ताईं पंहिंजो पाण खे महदूद रखियूं पिया अचनि ऐं रुगो दुआ सॻे ते उन्हनि जो गुज़र सफ़र हले पियो। मां चयुमि त इन सिलसिले खे टोड़िजे, छोकी मां सियासी मैदान में ऐं जंहिं दीनी सियासत जी मां ॻाल्हि करियां थो, मां मौलाना अबुल कलाम आज़ाद खे, शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह खे, इमाम इनक़िलाब मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजो आइडियल सम्झां थो। ऐं उन्हनि जो जेको फ़िक्र हो, उन्हनि जो जेको फ़लसफ़ो हो, छोकी मुंहिंजे वालिद साहब जन कुझु सबक़ अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी रहमतुल्लाह अलैह खां बि पढ़िया ऐं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जग मशहूरु आलिम हो ऐं असांजे नंढे खंड जे वॾनि आलिमनि मां हिकिड़ो आलिम हो ऐं उन हिन बर्रे सग़ीर में मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे आम करण में तमामु वॾो किरदारु अदा कयो। मां बि बरकत ख़ातिर साईं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी वटि हदीस जा सबक़ पढ़िया। पर इहे जेके टीचिंग्स इन्हनि जूं जेके बि किताब हुया, उन्हनि जी का सोच, जेको फ़िक्र हुयो शाह वलीउल्लाह जो, मौलाना अब्दुल्लाह सिंधी जो, उहो तव्हां कहिड़े एज में मतिलबु सॼो पिरायो? मां बचपन खां पढ़ंदो आयुसि इहे किताब ऐं मां इहे किताब बाज़ाब्ता तौर ते पढ़िया ऐं वालिद साहब खां पढ़िया ऐं उन खां पोइ मां महसूसु कयुमि त जेको कुझु किताबनि में असांखे ॼाण मिले थी या असांजे वॾड़नि जेको कुझु महिनत कई आहे, अमली तौर ते असां उनखे अपनायूं कोन पिया। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे मस्जिद ऐं मदरसे जे चौधीवारी में महदूद करे छॾियो आहे। मां इहो पढ़ियुमि, मां इहो सम्झुमि त अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक असांखे इन जे करे ॾिनो आहे त असां उनखे पढ़ूं, सम्झूं ऐं उन ते अमल कयूं ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाकीज़ा ज़िंदगी असांजे लाइ मीनार ऐं नूर आहे। ऐं मां इहा कोशिशि कयमि त मां पाण बि इन सिलसिले में कुझु अॻिते विख वधायां ऐं दीनी हल्कनि जे माण्हुनि खे बि इहा गुज़ारिश कयां त उहे बि इन सिलसिले में थोरो अॻिते वधनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुगो रिलीजियस लीडर या मज़हबी अॻवान न हुआ। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन काइनात जा सभ खां वॾा इनक़िलाबी रहबर हुआ। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका कोशिशि कई उनजो ख़ुलासो इहो हो त माण्हुनि जा अक़ीदा बि ठीकु थियनि, माण्हुनि जा अमल बि ठीकु थियनि, रियासत जो निज़ाम बि ठीकु थिए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेकॾहिं तव्हां मस्जिद जे मुसल्ले ते ॾिसंदव त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हांखे इमामनि जा इमाम नज़र ईंदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेकॾहिं तव्हां क़ुर पढ़ाईंदे ॾिसंदव त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हांखे उस्तादनि जा उस्ताद नज़र ईंदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेकॾहिं तव्हां माण्हुनि जा फ़ैसिला कंदे ॾिसंदव त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हांखे आदिल जज ऐं आदिल काज़ी नज़र ईंदा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेकॾहिं तव्हां मदीने पाक जे रियासत जो इंतिज़ाम हलाईंदे ॾिसंदव त हुज़ूर साईं जन तव्हांखे आदिल हुकुमरान जी हैसियत में नज़र ईंदा। त ऐं अहिड़ी तरह सां हर ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आवाज़ बुलंद कयो। मां इहो सम्झो आहे त इस्लाम 5 शयुनि जो नालो आहे: अल्लाह जी इबादत, अल्लाह जे रसूल जी इताअत, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत ऐं बिना फ़र्क़ जे इंसान ज़ात जी ख़िदमत। मां सियासत खे इबादत सम्झां थो। कुझु माण्हुनि सियासत खे गंदो करे छॾियो आहे, पर हक़ीक़त ईअं कोन्हे। जीअं निमाज़ इबादत आहे, जीअं रोज़ो इबादत आहे, जीअं हज इबादत आहे, जीअं ज़िक्र इबादत आहे, जीअं तिलावत इबादत आहे, तीअं ज़ालिमनि जो मुक़ाबिलो करण बि इबादत आहे ऐं मज़लूमनि जी मदद करण बि इबादत आहे। मां इन हवाले सां इन फील्ड खे क़बूल कियो आहे ऐं उन मैदान में महिनत करियां। अच्छा, उन में पोइ जेका मेडिकल जी तव्हांजी चॉइस हुई त उहा तव्हांजी पंहिंजी चॉइस हुई या मतिलबु? पहिरियों मूंखे शौक़ु हुयो त मां सच पच में को ठाहूको डॉक्टर थियां। अच्छा। ऐं मां महिनत बि कयमि ऐं मां MBBS पास बि कयमि। नौकिरी मिले कान पई। मां कोशिशि बि ॾाढी कयमि त मूंखे नौकिरी मिले ऐं उन ज़माने में मां 84 में ग्रेजुएशन कई आहे। अच्छा।
उन ज़माने में मीनार पाकिस्तान लाहौर ते जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां हिकिड़ी तमामु वॾी कॉन्फ्रेंस थी ऐं उन में मां तक़रीर कयुमि जंहिंमें मां सिंध जो केस पेश कयुमि। चइनी सूबनि जा वॾा वॾा आलिम ऐं लखनि जो इज्तिमा हो ऐं मुंहिंजी उन तक़रीर जो उनवान इहो हो, सिंध जो मुक़दमो। उन ज़माने में हनीफ़ रामे हिकिड़ो किताबु लिखियो पंजाब का मुक़दमा ऐं उन में हुन तमामु वॾी ज़्यादती कई ऐं उन इहो साबित कयो त शायदि सभ खां वधीक मज़लूम पंजाब आहे। हालांकि हक़ीक़त इहा आहे त सभ खां वॾो ज़ालिम पंजाब आहे ऐं असां सां वधीक ज़्यादतियूं थियूं आहिनि, लेकिन हुन तस्वीर जो हिकिड़ो अहिड़ो रुख़ माण्हुनि जे साम्हूं पेश करण जी कोशिशि कई जंहिंमें हुन मज़लूम खे ज़ालिम करार ॾियण जी कोशिशि कई ऐं ज़ालिम खे मज़लूम करार ॾियण जी कोशिशि कई। उहो ताज़ो मूंखे उन्हनि ॾींहंनि में कंहिं दोस्त किताबु ॾिनो, मां उहो पढ़ियुमि ऐं मां उन तक़रीर में सिंध जो मुक़दमो पेश कयो। पोइ उन में मां इहो बि ॿुधायुमि त सिंध में तक़रीबन असांजा 8-10 हज़ार क्वालिफाइड डॉक्टर जेके आहिनि उहे बेरोज़गार आहिनि ऐं मुंहिंजी ॾाढी सख़्तु तक़रीर हुई। उन खां पोइ महीने जे अंदरि मूंखे घर वेठे ऑर्डर मिलियो त तव्हां जना इस्पताल में तव्हांखे असां मेडिकल ऑफिसर करे रखूं था ऐं तव्हां अचो। मां चयुमि त हाणे इहा नौकिरी वठंदुसि, चवंदा त बाबा हे को टकनि ते विकामजी वियो। बसि पोइ मूंखे मुंहिंजे ज़मीर इजाज़त कोन ॾिनी ऐं पोइ मुंहिंजी डॉक्टरी रहिजी वई ऐं हाणे मां हिन दीनी फील्ड खे हाणे कॾहिं सोचियो कोन था त भई जेकॾहिं उहा मुंहिंजी हिकिड़ी ख़ैराती इस्पताल अञा ताईं आहे, मुंहिंजे मदरसे जे तरफ़ां चैरिटी हॉस्पिटल हले पई, लेकिन मां पाण कसरत मसरूफ़ियत जे करे वेही कोन थो सघां। हिकिड़ो MBBS डॉक्टर मुंहिंजो दोस्त आहे, उहो वेहे थो ऐं उन में तक़रीबन असां ग़रीबनि खे मुफ़्त इलाज ॾियूं था। उहा निस्बत हिकिड़ी आहे छो त मां पंहिंजे दीनी इदारे खे हिकिड़ो मिसाली इदारे बणाइण जी कोशिशि कई आहे। उन में असांजो नियाणियुनि जो अलॻि मदरसो हले थो जंहिंमें बाक़ाइदा नियाणियूं आलमियाणियूं थियनि थियूं, लाड़काणे जी तारीख़ में पहिरियों दफ़ो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो तमामु सुठो मर्कज़ क़ाइमु थियो आहे। मां पंहिंजे मदरसे जे तालिबनि खे अंग्रेज़ी बि पढ़ायां पियो, पंहिंजे मदरसे में तालिबनि खे कंप्यूटर पढ़ायां पियो ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठा इंसान तयारु थियनि। घणा स्टूडेंट्स तक़रीबन रहण वारा तालिब हिन वक़्तु मुंहिंजे मदरसे में 500 खां वधीक आहिनि जेके रहाइश वॾो ख़र्चु हूंदो उन्हनि जो मंथली? सॼो पब्लिक, सरकारी ज़कात असां कान वरिती आहे ऐं इहो जेको कयूं था आम मुस्लमाननि जी मदद सां कयूं था ऐं मुंहिंजूं तक़रीबन 8 ब्रांचिस आहिनि शहर उन्हनि जी जेका थिए थी अकाउंटेबिलिटी ऐं फंड्स वग़ैरह जी असां ज़रे जो हिसाब लिखूं था ऐं हर साल ऑडिट बि करायूं था छो त एजेंसियूं बि ॾिसनि पियूं असांखे, सरकार जी बि नज़र शफ़क़त आहे असांजे मथां त मुलांकन छा था ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ो त हुयो त भई जेके मदरसा आहिनि पाकिस्तान में उहे फॉरेन फंडिड, के चवनि था त भई जॾहिं ईरान इराक जो मसइलो शुरू थियो त पोइ सऊदी अरब पंहिंजे मकतब फ़िक्र जे मदरसनि खे फंडिंग करणु शुरू कई, अहिड़ो को सिलसिलो न आहे? क़तन कोन्हे ऐं मूंखे त हैरत आहे त जेकॾहिं ॿाहिरनि मुल्कनि में रहण वारा मुस्लमान जिन जो असली ताल्लुक़ पाकिस्तान सां आहे उहे जेकॾहिं अचनि था ऐं वञनि था, जेकॾहिं कंहिं मदरसे जी का मदद कनि था त सरकार उन ते एतिराज़ छो थी करे? छा जेके NGOs पाकिस्तान में कमु कनि था उहे ॿाहिरनि मुल्कनि खां मदद कोन था वठनि? छा पाकिस्तान किस्तो खणी करे ॿाहिरनि मुल्कनि खां चंदो कोन पियो पिने? ऐं हाणे ज़लज़िले जे मसइले ते जेका हिननि डोनर्स कॉन्फ्रेंस कई, हक़ीक़त में त लोनर्स कॉन्फ्रेंस हुई, नालो हो डोनेशन जो, हक़ीक़त में त लोन्स हुया, लेकिन असां त कॾहिं बि एतिराज़ु कोन कयो आहे। जेकॾहिं चङे कम में जेकॾहिं को माण्हू आहे पाकिस्तानी माण्हू जेके ॿाहिरि रहनि था, जेकॾहिं उहे पंहिंजे घर अचनि था, ॻोठ अचनि था, जिन जा बच्चा इन्हनि मदरसनि में पढ़नि था ऐं उन्हनि अची करे को कमिरो ठारायो, का मस्जिद ठाराई ऐं कंहिं मस्जिद में के नुखां वठी ॾिनियूं, के क़ुर पाक वठी ॾिना या तालिबनि खे कपिड़ा वठी ॾिना, के लटा वठी ॾिना, त उन ते सरकार एतिराज़ु छो थी करे? ॻाल्हि ॿोल जारी रहंदी, वक़्तु पोइ नंढी ब्रेक जो। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, असां सां गॾु आहिनि JUI सिंध जा अॻुवाण साईं डॉक्टर ख़ालिद मुंसुमरो साहब। असीं मतिलबु ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां सां गॾु आहिनि JUI सिंध जा अॻुवान डॉक्टर ख़ालिद मुंसुमरो साहब। असीं ॻाल्हायूं पिया उन्हनि सां पाकिस्तान, सिंध ऐं मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ऐं सिंधनि सियासी बैकग्राउंड ते। अच्छा, इन्हनि शयुनि सां गॾु हिकिड़ो तव्हां ॿुधायो तव्हां मेडिकल पढ़ी, उन खां पोइ तव्हां सिंध यूनिवर्सिटी में MA कई, पोइ तव्हां इजिप्ट मां पढ़ी आया, उन खां अलावा ॿिया कहिड़ियूं शयूं पढ़ंदा आहियो? मतिलबु तव्हांजा ॿिया इंट्रस्ट कहिड़ा आहिनि? मां तक़रीबन दीन ऐं शरीयत खे ज़्यादा पढ़ण जी कोशिशि कई आहे ऐं अक़वाम आलम जी तारीख़ खे कुझु पढ़ण जी कोशिशि कई आहे, इनक़िलाबात आलम खे कुझु पढ़ण जी कोशिशि कई आहे ऐं मुंहिंजो तक़रीबन वक़्तु इन में गुज़रे पियो। अच्छा, इंस्पिरेशन आहे ॿियनि कंहिं रिवोल्यूशन्स खां? ॿिया जेके दुनिया में फ्रेंच इनकलाब जी ॻाल्हि कई वेंदी आहे, चाइना जे रिवोल्यूशन जी ॻाल्हि कई वेंदी आहे, हिन जे अमेरिकन जेको डेमोक्रेसी रेवोल्यूशन उनजी ॻाल्हि कई वेंदी आहे, ॿिए हंधा किथां को उत्साह आहे? मज़हबी वाबस्तगी कंहिंसां हुजे या न हुजे,
हर कंहिंजो दीन धर्म पंहिंजो आहे ऐं हर को पंहिंजे अलाह खे वञी पाण जवाबु ॾींदो। मां मज़हबी बुनियादनि ते शिदत जो क़ाइल कोन आहियां ऐं जेकॾहिं को प्रीच करे थो या तबलीग करे थो या वाइज़ करे थो या तक़रीर करे थो त उनजे मथां फ़र्ज़ु आहे त उहो मुहबत सां ॻाल्हाए, गंदी ॿोली इस्तेमालु न करे। असां वटि जेके मज़हबी जहिड़ा थियनि था उनजो बुनियाद बि इहो आहे जो 99% मज़हबी अॻवान अणपढ़ियल आहिनि। रियली? हा बिल्कुलु। जेकॾहिं तव्हां कॾहिं का जांच बि कई आहे त जंहिं इमाम जे करे तव्हां निमाज़ पढ़ो था इहो वाक़ई कुझु पढ़ियल कढ़ियल बि आहे तव्हांजे लाइ त हर ॾाढ़ी वारो सर्टिफाइड नाइन छा? कुझु बि कोन। 90% पीर फ़क़ीर जिन जा हज़ारे मुरीद आहिनि अणपढ़ियल आहिनि, जिन खे का दीन जी ॼाण ई कान्हे, जिन खे क़ुर पाक जी माना कोन थी अचे, क़ुर पाक जी ट्रांसलेशन कोन थी अचे, जिन हदीस पाक कान पढ़ी आहे, जिन खे अरबी ग्रामर कोन थो अचे, उहे पब्लिक जी क़यादत कनि पिया। इहा असांजी बदकिस्मती आहे ऐं इन जे करे त जहिड़ा थियनि था पोइ उहे गंदी ॿोली ॻाल्हाइनि था, हिक ॿिए जे मज़हबी जज़्बात खे मजरूह कनि था, जंहिंजे करे मुस्लमान पाण में विढ़नि था ऐं कम इल्मी जे करे ऐं जहालत जे करे। दीनी ॼाण असां वटि तमामु घटि आहे। मां सम्झां थो त असांजा अक्सर मुस्लमान क़ुर कोन था पढ़नि, पर जेकॾहिं पढ़नि था त सम्झी कोन था पढ़नि, उनखे माना मतिलब जी का ख़बर कोन्हे। पर जेकॾहिं को सम्झी पढ़े थो त अमल करण जे लाइ तयारु कोन्हे। असां नाले जा मुस्लमान आहियूं पर हक़ीक़त जी मुस्लमानी असां वटि रही कान्हे, सिर्फ़ु नाला मुस्लमाननि जहिड़ा आहिनि। असां उहो कहिड़ो गुनाह आहे जेको असां वटि कोन्हे। हक़ीक़त इहा आहे त जेके कम असांखे करणु खपंदा हुआ उहे असां कोन पिया कयूं, सिर्फ़ु हिकिड़ो लेबल पंहिंजे मथां हयो आहे ऐं उन जे करे असां पंहिंजो पाण खे मुस्लमान सॾायूं पिया। जेके इस्लाम जूं हक़ीक़ी तक़ाज़ाऊं आहिनि असां उन्हनि खे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। इनक़िलाबात आलम जे हवाले सां तव्हां मूंखां सवाल कयो, जिते जिते बि मज़लूमनि ज़ालिमनि सां जंग जोटी आहे, कहिड़े बि दीन सां उन्हनि जो ताल्लुक़ु हुजे, कहिड़े बि धर्म सां उन्हनि जो ताल्लुक़ु हुजे, मां उन्हनि मज़लूमनि खे सलाम करियां थो ऐं मुस्लमाननि खे बि खपे त उन्हनि इनक़िलाबनि खे पंहिंजे साम्हूं रखी करे पंहिंजे लाइ कंहिं लाइन जो तयन कनि। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां मज़हबी हवाले सां उन हद ताईं शिदत पसंदि न आहियो, इन मां छा मुराद आहे? मतिलबु छा असां वटि मज़हबी शिदत पसंदी मौजूदु आहे? हिकिड़ी त अमेरिकन्स चवनि था त इहे जेके बुनियाद परस्त आहिनि, एक्सट्रीमिस्ट आहिनि, जिन खे दुनिया खे वेस्ट खे ख़तरो आहे, हिकिड़ो उहो था आइडेंटिफाई कनि। तव्हां इहो कीअं था फ़र्क़ु करियो? मां इहो अर्ज़ु कयुमि त जेके मुस्लमाननि में पाण में मज़हबी जहिड़ा थियनि था, मां इन हक़ में न आहियां। हे शियो आहे, सुन्नी आहे, देवबंदी आहे, बरेलवी आहे। शिया सुन्नी बुनियादनि ते, देवबंदी बरेलवी बुनियादनि ते जेके जहिड़ा थियनि था, मां इन जी सख़्तु मज़म्मत करियां थो। मां सम्झां थो त शिया सुन्नी बुनियादनि ते, देवबंदी बरेलवी बुनियादनि ते जेके शख़्स जहिड़ा कराइनि था उहे रब रहमान खे राज़ी कोन था कनि, शैतान खे राज़ी था कनि। बाक़ी जेसि ताईं ताल्लुक़ु आहे अमरीका वारनि जो, यूरोप वारनि जो, मग़रिब वारनि जो, वेस्ट वारनि जो, त मां सम्झां थो त उन्हनि जो इहो चवणु त मुस्लमान दहशतगर्द आहिनि, टेररिस्ट आहिनि ऐं ईअं पॉलिटिकली मोटिवेटेड। मां अर्ज़ु कयां थो हिन वक़्तु ॾाढ़ी पटके जो मसइलो बि कोन्हे। अफ़गानिस्तान में उन्हनि ॾाढ़ी वारनि खे क़तलु कयो, पटके वारनि खे क़तलु कयो ऐं अञा पिया क़तलु कनि, पर इराक़ वारा जेके मरनि था उन्हनि खे ॾाढ़ी बि कोन्हे, पटको बि कोन्हे। फ़लस्तीन में जिन खे मारियो पियो वञे उन्हनि खे ॾाढ़ी बि कोन्हे, पटको बि कोन्हे। हींअर त बाक़ाइदा हू मुस्लमाननि जे लाइ चवनि था त जेको बि कलमो पढ़े थो इहो दहशतगर्द आहे, जेको निमाज़ पढ़े इहो बुनियाद परस्त आहे, फंडामेंटलिस्ट आहे। ठीकु आहे, असां बुनियाद परस्त आहियूं, हू पाण बेबुनियाद आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी बेबुनियादी मुबारक हुजे। ऐं असुलु ॻाल्हि इहा आहे, मां सम्झां थो त इन्हनि बुनियादनि ते असां इत्तिदाल जे आख़िरी किनारे ते हूं ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो कुंतुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदाअ अलन्नास, तव्हां विचथड़ी उम्मत हो, रसूल तव्हांजो रहबर आहे। असां त इत्तिदाल जे आख़िरी पॉइंट ते आहियूं। मां सम्झां थो त इन हवाले सां मज़हबी बुनियादनि ते यहूदियुनि खां वॾो शिदत पसंद, उन्हनि खां वॾो एक्सट्रीमिस्ट, उन्हनि खां वॾो इंतिहा पसंद को बि कोन्हे। ॾिसो मां मिसाल थो ॾियां, असां मुस्लमान पंहिंजनि बचनि ते, पंहिंजनि ॿारड़नि ते, पंहिंजनि पुटनि ते ईसा बि नालो रखूं था, सही, मूसा बि नालो रखूं था ऐं मुहबत सां रखूं था, बरकत सम्झी करे रखूं था। खोड़ तव्हांखे ईसा ख़ान मूसा ख़ान मिलंदा, खोड़ तव्हांखे मोहम्मद ईसा मोहम्मद मूसा मिलंदा। असां पंहिंजनि नियाणियुनि ते मरियम नालो रखूं था ऐं मुहबत सां रखूं था, बरकत भरियो नालो सम्झी करे रखूं था। छा सॼी काइनात में को हिकिड़ो ईसाई तव्हां अहिड़ो मूंखे ॿुधाए सघंदव या को हिकिड़ो यहूदी मूंखे अहिड़ो ॿुधाए सघंदव जंहिं पंहिंजे पुट ते मोहम्मद नालो रखियो हुजे? सॼी काइनात में को हिकिड़ो यहूदी या हिकिड़ो ईसाई को अहिड़ो तव्हां मूंखे ॾेखारे सघंदव जंहिं पंहिंजी नियाणीअ ते ख़दीजा या आयशा या फ़ातिमा या ज़ैनब नालो रखियो हुजे?
हाणे ॿुधायो त एतिदाल पसंद उहे आहिनि या असां आहियूं? असां पाकिस्तान में असांजे आलमनि महिनत करे तौहीन रिसालत जो ऑर्डिनेंस पास करायो। उनजो इहो मतिलबु आहे त जेकॾहिं को बि शख़्स कंहिं बि पैगम्बर जे शान में गुस्ताखी कंदो त उनखे तख़्त-ए-दार ते लटकायो वेंदो, उनखे फांसी ॾिनी वेंदी। सिर्फ़ु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में इहा ॻाल्हि कान्हे, कंहिं बि पैगम्बर जे बारे में जेकॾहिं को गुस्ताखी कंदो त पाकिस्तान जे कानून जे मुताबिक़ उनजी सज़ा फाही आहे। लेकिन हुननि जो रवैयो छा आहे? जेके शख़्स असांजे पाक पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ बदज़ुबानी था कनि, बद कलामी था कनि, ग़लति किताब था लिखनि, उन्हनि खे हू VIP प्रोटोकॉल ॾेई पंहिंजनि मुल्कनि जी शहरियत ॾियनि था ऐं उन्हनि खे हर क़िस्म जी सहूलत मुहैया कनि था त भली तव्हां मुस्लमाननि जे पैगम्बर जे शान में गुस्ताखी कंदा रहो। ॿुधायो त एतिदाल पसंद असां हूं या एतिदाल पसंद उहे आहिनि? हाणे जेको ही तौहीन रिसालत जो मसइलो थियो आहे, इहो तव्हांजे साम्हूं ताज़ो मिसाल आहे। डेनमार्क जी हिकिड़ी अख़बार हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी कई ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा गुस्ताखाना ख़ाका शाये कया। मुंहिंजी ज़ुबान मूंखे इजाज़त नथी ॾे, मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾे त मां उहो हक़ीक़त हाल तव्हांखे कीअं ॿुधायां। ग़लीज़ जानवरनि जूं तस्वीरूं छापे, पलीत जानवरनि जूं तस्वीरूं छापे, उन्हनि जे मथां बिगड़ियल माण्हुनि जूं मुंडियूं लॻाए चयूं त हे मुस्लमाननि जो नबी आहे। डेनमार्क जी डेनिश अख़बार गुज़िरियल साल 2005 जे सितंबर महीने में इहा हरकत कई। डेनमार्क में तक़रीबन 2 लखनि जे लॻभॻि मुस्लमान रहनि था ऐं अक्सर उहे आहिनि जेके मशरिक़ वुस्ता खां लॾ पलाण करे डेनमार्क में आबाद थिया। डेनिश अख़बार में सभ खां अव्वल इहे कार्टून शाये थिया। मुस्लमाननि उन अख़बार जे दफ़्तर जे साम्हूं 14 अक्टूबर 2005 ते एहतिजाज कयो ऐं मुस्लमाननि इहो मुतालबो करियो त तव्हां इहा हरकत करे असांजी दिलि आज़ारी कई आहे, तव्हां मुस्लमाननि खां माफ़ी तलब कयो ऐं आइंदा जे लाइ तव्हां वाइदो कयो त तव्हां अहिड़े क़िस्म जी हरकत न कंदव। बजाए इन जे जो हू पंहिंजे कीते ते शर्मिंदगी ज़ाहिर कनि, हुननि चयो त असां सभु कुझु ठीकु कयो आहे, इहो आज़ादी सहाफ़त आहे ऐं सहाफ़त असां वटि आज़ादु आहे। छा सहाफ़त जी आज़ादी जो इहो मतिलबु आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक पैगम्बर जे शान में गुस्ताखी कई वञे? उन खां पोइ माफ़ी त न वरिती, चऊं तव्हांखे जेको वणे सो कयो। वरी हॉलैंड वारनि उहे ख़ाका छापिया, वरी इटली वारनि, नॉर्वे वारनि, स्विट्ज़रलैंड वारनि, उन खां बाद में जर्मनी वारनि, फ्रांस वारनि, 11 इस्लामी मुल्कनि जे सफ़ीरनि नॉर्वे जे वज़ीर आज़म सां मुलाक़ात जे लाइ कोशिशि कई ऐं टाइम वठण जे लाइ हुननि खे लिखियऊं। उन चयो त तव्हां छो था मिलणु चाहियो? उन्हनि चयो त असां तव्हां सां इन तौहीन रिसालत जे मसइले ते मिलणु चाहियूं था, मुस्लमाननि जी दिलि आज़ारी थिए पई। हुन चयो त न, मिलण जी का ज़रूरत कान्हे, असां जेको कुझु कयूं पिया ठीकु पिया कयूं। ऐं उन खां पोइ इटली जे होम मिनिस्टर सां जॾहिं मुस्लमाननि जा नुमाइंदा मिलिया, हुन चयो त इहा आम मामूली ॻाल्हि आहे यार, तव्हांजो मथो ख़राबु थियो आहे, मां हाणे इन्हनि कार्टूननि जूं शर्टूं ठहिराए करे नौजवाननि में तक़सीम कंदुमि, पाण बि पाईंदुमि ऐं नौजवाननि खे बि पाराईंदुमि। तव्हां ॿुधायो त इहा आज़ादी सहाफ़त आहे? छा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में एॾी वॾी गुस्ताखी को गुनहगार खां गुनहगार मुसलमान बि बर्दाश्त करे सघे थो? इहे पाण खे एतिदाल पसंदि था चवराइनि, असांखे इंतिहा पसंदि था चवराइनि। यहूदी चवनि था त हज़रत मूसा असांजो नबी आहे, ईसाई चवनि था त हज़रत ईसा असांजो नबी आहे। असांजो रवैयो इहो जो असां हज़रत ईसा जे शान में हिकिड़ो लफ़्ज़ बि गुस्ताखी जो ॿुधण जे लाइ तयारु कोन आहियूं। असांजो रवैयो इहो जो असां हज़रत मूसा जे शान में हिकिड़ो लफ़्ज़ बि गुस्ताखी जो ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। असांजो रवैयो इहो जो असां बीबी मरियम जे बारे में हिकिड़ो लफ़्ज़ गुस्ताखी जो ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। ऐं हो असांजे पाक पैगम्बर जे शान में एॾी वॾी गुस्ताखी कनि ऐं सवा अरब मुस्लमाननि जी दिलि आज़ारी कनि ऐं चवनि त असां एतिदाल पसंदि हूं ऐं मुस्लमान इंतिहा पसंदि आहिनि। शर्म जी ॻाल्हि आहे ऐं मां सम्झां थो त इन्हनि इक़दामनि जे करे मुस्लमान गॾिजनि पिया। राइट, हिकिड़ो त मतिलबु जेको असां इहो चऊं था त भई मग़रब हीअं थो करे, छा मग़रब जो अवाम थो करे या मग़रब जो को मख़सूस टोलो थो करे या मग़रब जो हुक्मरान तबिको थो करे? जीअं अमेरिका जी पॉलिसीज़ जो आहिनि मिडल ईस्ट में मुख़्तलिफ़ जेको दुनिया में उनजे ख़िलाफ़ अब मुखालफ़त आहे। उहा मुखालफ़त रुॻो असां वटि कोन्हे का, उहा लैटिन अमेरिका में आहे। क्यूबा जो कास्ट्रो मुखालफ़त करे थो, वेनेज़ुएला जो ॿिया बि कनि था पिया। त उन पॉलिटिकल मसइले खे हीअ जेके एॾो कॉम्प्लिकेटेड मसइलो बनायो थो वञे, तव्हां इतफ़ाक़ कंदो ईअं त उन में इलाही सारी शयूं मिक्सअप थी वञनि, पोइ ख़बर नथी पए ॻाल्हि छा आहे। जीअं हाणे चयो वञे भई तहज़ीब जो टकराव आहे, क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन। छा तव्हांखे वाक़ई ईअं लॻे थो त को तहज़ीबुनि जो टकराव पियो थिए या के सियासी मसइला आहिनि, मुफ़ाद आहिनि, कंहिं खे कवरअप कयो थो वञे, कंहिं खे शयुनि खे ढकियूं थी वञनि? तव्हां कीअं ॾिसंदो हिनखे? असुल ॻाल्हि इहा आहे असां त तहज़ीबुनि जो टकराव नथा चाहियूं, पर यहूदी ऐं ईसाई तहज़ीबनि जो टकराव चाहिनि था।
असां चाहियूं था त बैनुल अक़वामी सतह ते बि मज़हब हिक ॿिए जो एहतराम कनि, लेकिन हू मज़हबनि जे एहतराम जा क़ाइल न आहिनि। हू मन केरु सॼी वेस्ट या न असुल असां जेकॾहिं अमेरिका जी ॻाल्हि कयूं था त अमेरिका जा हुकुमरान ऐं अमेरिका जो उहो तबिको जेको इहो कुझु करे पियो। असां जेकॾहिं बरतानिया जी ॻाल्हि कयूं था त बरतानिया जा हुकुमरान ऐं बरतानिया जो उहो तबिको जेको ईअं करे पियो। असां जेकॾहिं डेनमार्क जी या फ्रांस जी या जर्मनी जी या नॉर्वे जी ॻाल्हि कयूं था त उन मां मुराद आहे उन्हनि जो हुकुमरान तबिको ऐं उहे माण्हू जेके अहिड़े क़िस्म जूं किरियल हरकतूं कनि था। मुराद इहा आहे उहे माण्हू चाहिनि था त तहज़ीबुनि जो टकराव थिए। असां बहैसियत हिकु मुस्लमान जे चाहियूं था त बैनुल अक़वामी सतह ते बि मज़हबनि जो पाण में टकराव न थिए ऐं हिकिड़े मज़हब वारा ॿिए मज़हब वारनि जो एहतराम कनि। अगरि को प्रीच करे त उहो इल्म जे बुनियादनि ते, अक़ुल जे बुनियादनि ते, हिकमत जे बुनियादनि ते, अख़लाक जे बुनियादनि ते करे। लेकिन हिन वक़्तु उन्हनि सभिनी जो जेको सरदार आहे अमरीकी सदर बुश, उहो चए पियो त सभु कुझु ठीकु आहे, को वॾो मसइलो कोन्हे, इहो थींदो रहंदो आहे। ऐं अमरीका जा एजेंट बि चवनि पिया त को वॾो मसइलो कोन्हे। इन्हनि किरियल हरकतुनि जे ज़रिए असांजी दिलि आज़ारी ज़रूरु थी आहे, लेकिन मुस्लमान गॾिजनि पिया। पहिरियों माण्हू चवनि पिया त यार इन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण वारा ही चंद मुल्ला आहिनि, ऐं हाणे तव्हां ॾिसो था त मुल्लनि खां वधीक उहे माण्हू निकिरनि था जिन वटि पटको बि कोन्हे, ॾाढ़ी बि कोन्हे, लेकिन कलमो पढ़नि था, मुस्लमान आहिनि। उहे बि इन ॻाल्हि जे सोचण ते मजबूर आहिनि त इहो सभु कुझु हिकु प्री प्लानिंग जे तहत ऐं मुनज़्ज़म साज़ जे तहत कयो थो वञे। ॻाल्हि ॿोल जारी रहंदी वक़्तु पोइ नंढी ब्रेक जो। नाज़रीन असां सां गॾु रहिजो। असां सां गॾु आहिनि JUI सिंध जा अॻुवाण साईं डॉक्टर ख़ालिद मुंसुमरो साहिबु। असीं मतिलबु ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां सां गॾु आहिनि JUI सिंध जा अॻुवान डॉक्टर ख़ालिद मुंसुमरो साहिबु। असीं ॻाल्हायूं पिया उन्हनि सां पाकिस्तान, सिंध ऐं मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ऐं सिंधनि सियासी बैकग्राउंड ते। सर, जिन तहज़ीबुनि जे टकराव जी ॻाल्हि कई थी वञे, जी तव्हां चओ था पिया त तव्हां कोन था चाहियो या मुस्लमान कोन था चाहिनि, यकीनन ई अमेरिका जा जेके दानिश्वर आहिनि, जेके अहले कलम माण्हू आहिनि, जेके उहे बि नथा चाहिनि। जीअं उन्हनि माण्हुनि मज़म्मत कई इराक़ ते हमले जी, जेके माण्हू अफ़गानिस्तान में जो कुझु थिए उन ते ख़ुशि न आहिनि। ऐं बल्कि तव्हां सभु विटनेस आहियूं त इराक़ जे मसइले जेके वॾा मुज़ाहिरा थिया उहे उते थिया, असां वटि थिया पर वॾा मुज़ाहिरा उते थिया। हिकिड़ो पब्लिक ओपिनियन डिवाइडिड आहे, उते बि आहे, हिते बि हिकिड़ा डिफरेंट परसेप्शन्स आहिनि। इन सॼी सूरत हाल में ऐं हिकिड़ो गुज़िरियल 150-200 साल, बल्कि जीअं ई इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आयो आहे, दुनिया में हिकिड़ी लिबरल ऐं सेक्युलर सियासत जा बुनियाद था पिया वञनि। स्टेट रियासत जेका डेवलप थी आहे गुज़िरियल 2-3-4 सदियुनि में, उहा ॾाढी हिकिड़ी सेक्युलर डेवलप थी आहे। अव्हां जो सियासत सां मज़हब खे ॻंढे ऐं पॉलिटिक्स करियो था पिया ऐं रियासत खे मज़हबी फ़िक्र हलाइणु चाहियो था पिया, तव्हां सम्झो था इन क़िस्म जी पॉलिटिक्स जो मुस्तक़बिल आहे? मां सम्झां थो त जेके माण्हू सियासत खां दीन खे, मज़हब खे जुदा करण जी ॻाल्हि कनि था, उन्हनि मज़हब खे सम्झो ई कोन्हे। हैसियत हिकु मुस्लमान जे सभ खां पहिरीं इस्लामी हुकूमत मदीने पाक में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण क़ाइमु कई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन इस्लामी हुकूमत जा सभ खां पहिरियां सरबराह ममलिकत आहिनि। उन खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन खां पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन खां पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु। उन्हनि जूं ज़िंदगियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। पर उन्हनि जी हुकूमतूं जे अंदाज़ में मतिलबु पूरियूं थियूं ऐं जेका रिप्लेसमेंट थिए पई उन दौर में हिकिड़े ख़ुलफ़ा राशिद ख़लीफ़े खां ॿिए ताईं, या मां वरी तव्हां वेझी ॻाल्हि थो करियां, गुज़िरियल 500-600 साल जी ॻाल्हि करियूं, असां वटि मुग़लनि जो दौरु रहियो या उन खां पोइ जेको वरी अंग्रेज़ आया सॼो, या ईरान में जेका हाणे हुकूमत आहे, छा हिन सॼे सेटअप में तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी मज़हबी हुकूमत हिकिड़ो मुमकिन या हिकिड़ी वायबल ऑप्शन लॻे थो? मां सम्झां थो त जेकॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाकीज़ा ज़िंदगी खे को शख़्स साम्हूं रखे त उनखे अहिड़े क़िस्म जे सवाल करण जी ज़रूरत ई कान पेश ईंदी। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी सभ खां वॾो मिसाल आहे। असां जेकॾहिं दीन जी ॻाल्हि कयूं था त उन में असां इहो नथा चऊं त तव्हां ॿियनि फ़िरक़नि खे क्रश कयो। मसलन हाणे जेके ही हादसा थिया आहिनि, सभु कुझु थियो आहे, सखर में कुझु ॾींहं अॻु में हिकिड़े शख़्स क़ुर पाक जी बेहुरमती कई ऐं कुझु माण्हू जज़्बाती थी पिया ऐं गिरजाउनि खे कुझु माण्हुनि बाहियूं ॾिनियूं,
मंदरनि खे कुझु माण्हुनि बाहियूं ॾिनियूं, पर उनखां पोइ जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां हिकु तारीख़ साज़ रैली निकिती सखर में, जेका सिंध जे तारीख़ जी सभ खां वॾी रैली हुई। 1965 में अयूबी आमरीत जे ख़िलाफ़ आलिमनि जी जेका रैली लाहौर में निकिती हुई, उनखां पोइ पाकिस्तान जे तारीख़ जी हीअ सभ खां वॾी रैली हुई। एॾी वॾी रैली कीअं मुमकिन थी, मतिलबु तव्हांजे ख़्याल में उनजे पुठियां कहिड़ा सबब हुया? माण्हुनि जो जज़्बो, माण्हू तंग थी पिया आहिनि, ज़ालिमनि खां तंग थी पिया आहिनि, ऐं जॾहिं मज़लूम तंग थींदो आहे त पोइ मैदान ते निकिरी ईंदो आहे। लेकिन तव्हां नज़्मो ज़ब्त ॾिसो, उन में असांजे आलिमनि, असांजे बुज़ुर्गनि, 10,000 खां वधीक आलिमनि उन रैली जी क़यादत कई। लेकिन असां चयोसीं त ख़बरदार, मतां कंहिं शरारती माण्हूअ जे चवण जे करे तव्हां ग़ैर मुस्लिमनि जे घरनि ते या दुकाननि ते या इबादत खाननि ते हमिलो कयो, छो त शरीयत मुहम्मदी जे उसूलनि जे मुताबिक़ मुसलमाननि जे मुल्कनि में जेके ग़ैर मुस्लिम रहनि था उन्हनि खे ज़िम्मी कोठबो आहे। शरीयत जे ॿोली में उन्हनि खे ज़िम्मी कोठबो आहे। ज़िम्मी जो मतिलबु इहो आहे त मुसलमाननि जे मुल्कनि में जेके बि ग़ैर मुस्लिम रहनि था उन्हनि जे जान, माल, इज़्ज़त ऐं आबरू जी हिफ़ाज़त मुसलमाननि जे ज़िम्मे आहे। जमीयत उलमा इस्लाम जी इहा पॉलिसी आहे। असांजे आलिमनि इहो फ़िक्र ॾिनो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उन फ़िक्र ते अॻिते वधंदा पिया वञूं। इस्लाम जो इहो मतिलबु न आहे त कंहिंखे मोचड़ा हणी ज़बरदस्ती तव्हां मुसलमान बणाईंदो, न, तव्हां तबलीग कयो, तव्हां दावत ॾियो दीन जी, तव्हां पैगाम पहुचायो। पर इन हवाले सां जेको अफ़गानिस्तान में तालिबान जी जेका हुकूमत हुई, जीअं अख़बार में रिपोर्ट थियो, आई डोंट नो सही या ग़लति, त भई माण्हुनि खे ज़ोरी वठी ॾाढियूं रखाइनि पिया, इन क़िस्म जूं शयूं, स्कूल बंदि करे छॾनि छोकिरियुनि जा, इन क़िस्म जो जेको इम्प्रेशन आयो, मां सम्झां थो त अफ़गानिस्तान जे तालिबान खे इन्हनि बदनाम करण जी कोशिशि कई, ऐं चूंकि मीडिया ते कब्ज़ो उन्हनि जो आहे ऐं हू फ़क़ीर माण्हू आहे, उन्हनि जो मीडिया में एतिरो असरु रसूख़ कोन हो, ऐं पोइ हुननि खे जीअं वणियो तीअं उन्हनि खे पेश कयूं। उन माईअ खां वञी करे अहवालु पुछो जंहिंजो सहाफ़ती लॾे सां ताल्लुक़ु हो, जॾहिं उहा पकिड़िजी पई ऐं उन सां तालिबान जे ज़िम्मेदारनि जेको सुहिणो सलूक कयो, जॾहिं उहा आज़ादु थी करे पंहिंजे मुल्क में पहुती त उन कलमो पढ़ियो ऐं उन इस्लाम क़बूल कयो। उहा माई अञा जीअरी आहे ऐं उहा चए थी त मां पंहिंजे ज़िंदगी में इन्हनि खां वधीक फ़रिश्ता सिफ़त इंसान कोई न ॾिठो आहे। हाणे चूंकि मीडिया ते हुननि जो कब्ज़ो आहे, जीअं वणेनि तीअं कनि। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त इस्लाम मुहबत जो दीन आहे। इस्लाम असांखे इंसानियत थो सेखारे, इस्लाम असांखे इंसान ज़ात जी ख़िदमत थो सेखारे, इस्लाम असांखे ह्यूमन वैल्यूज़ थो सेखारे। हाणे असां इस्लाम खे पढ़ियो ई कोन्हे ऐं असां चाहियूं था त असां इस्लाम खे पंहिंजे कढ हलायूं। हिन ज़माने जा इहे नाले चढ़िया मुसलमान मुफ़क्किर, उन्हनि खे इस्लाम जी का ॼाण कोन्हे। हिन ज़माने जा इहे नाले चढ़िया मुफ़क्किर चाहिनि था त अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल असांजे मर्ज़ी जे मुताबिक़ हले, जॾहिं त अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चाहे थो त तव्हां कलमे पढ़ण वारा असांजे मर्ज़ी जे मुताबिक़ हलो। सब कॉन्टिनेंट जी जेकॾहिं कॉन्टेक्स्ट में ॾिसूं न त हिकिड़ो मौलाना उबैदुल्लाह सिंधी साहब जी तव्हां ॻाल्हि कई, बाक़ी हिन सॼी जेका मुवमेंट ई तहरीक आज़ादी जो, उन में मज़हब जो एलिमेंट जेको आहे उहो बि रहियो, पर प्रोमिनेंट या मेजर जेको आउटकम थियो उन में उनजो रोल कोन थो नज़र अचे, जेको विरहाङो थियो अल्टीमेटली जेको थियो। पर चयो इहो वियो जॾहिं बि मज़हब खे सियासत में आंदो वियो माण्हुनि खे विरहायो वियो। जिन एतराज़ कयो पंहिंजे गांधी साहब ते जॾहिं ख़िलाफ़त मूवमेंट हली था, डोंट ब्रिंग रिलीजन इन टू पॉलिटिक्स। असां जहिड़े मुआशिरे में तव्हां पाण चओ था, असांखे ख़बर बि कोन्हे, तव्हां ॿुधायो हाणे 90% अहिड़ा माण्हू आहिनि जेके थिया त आलिम वेठा आहिनि पर तइलीम कोन अथनि। हाणे अहिड़े मुआशिरे में जिते घटि तइलीम हुजे उते जॾहिं मज़हबी बुनियादनि ते सियासत कई वेंदी, ऐं तव्हां ख़बर आहे त हैदर असां वटि कराची में केतिरा माण्हू मारिया विया शिया सुनी इन्हनि चकर में, त डोंट यू थिंक हाणे त सम्झो त इन क़िस्म जी सियासत मुल्क खे माण्हुनि खे वधीक पाण में विरहाईंदी? तव्हां ॾिसो त मुतहिदा मजलिस अमल क़ाइमु करे असां आलिमनि खे क़यादत ऐं अॻुवाणी ॾेई करे जहिड़ा ख़तमु करायासीं। तव्हां इन ॻाल्हि खे यकीनन महसूसु कयो हूंदो त मुतहिदा मजलिस अमल खे क़ाइमु करे असांजे बुज़ुर्गनि ऐं आलिमनि हिन उम्मत ते एहसान कयो ऐं उन्हनि जाहिलनि जे रस्ते जे रोकण जी कोशिशि कई। मुतहिदा मजलिस अमल जे प्लेटफॉर्म ते शिया सुन्नी देवबंदी बरेलवी हथ में ॾेई करे मैदान ते निकिता बीठा आहिनि। इहा केॾी वॾी हिकिड़ी बहितरीनु तब्दीली हुई, लेकिन सरकार खे इहा मुतहिदा मजलिस अमल बि क़बूल कोन्हे। मुतहिदा मजलिस अमल जे प्लेटफॉर्म तां जेको कमु थिए पियो अव्हां जे साम्हूं आहे। मुतहिदा मजलिस अमल जी हुकूमत आहे सूबे सरहद में, छा असां माण्हुनि खे ज़ोरीअ लठियूं हणी करे ॾाढी रखाई आहे? मुतहिदा मजलिस अमल जो चीफ मिनिस्टर आहे मुंहिंजे जमात जो कारकुन आहे मोहतरम मोहम्मद अकरम ख़ान दुरानी, जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन आहे। मिसाल आहे तव्हांजे साम्हूं। अल्हम्दुलिल्लाह उते वाइज़ बि थियनि था,
तबलीग बि थिए थी, दीन जी दावत बि ॾिनी वञे थी। कोशिशि त कई हुई, हिकिड़ो अहिड़ो को नोटिफिकेशन निकितो जंहिंमें चयो वियो सरकारी मुलाज़िम जेके आहिनि उहे ऑफिसनि में नमाज़ जे टाइम ते नमाज़ पढ़नि। उहा सुठी ॻाल्हि आहे, उनजी मुखालफ़त कोई कोन थो करे सघे। बिल बोर्ड्स जेके हुया उहे लाथा विया ऐं वरी पोइ जेको बिल आयो उहो बि ॾाढो कंट्रोवर्शियल थियो। ख़ैर इहो त ख़ैर शयूं आहिनि, पर अमी छा था सम्झो त इन क़िस्म सां को सोसाइटीअ जे अंदरि का वधीक विरहाङो न थींदो? साईं मां सम्झां थो त तव्हांजे साम्हूं मुतहिदा मजलिस अमल जी हुकूमत आहे। पाकिस्तान जे 4 सूबनि मां हिकिड़े सूबे में मुतहिदा मजलिस अमल जी हुकूमत आहे। जेकॾहिं उते तव्हांखे माहौल बहितर नज़र अचे ऐं उन्हनि माण्हुनि जूं ख़िदमतूं बहितर नज़र अचनि, जहिड़नि ते कंट्रोल नज़र अचे, त मां सम्झां थो त ॿियनि खे बि तक़लीद करणु खपे। मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह मुल्क जो तमामु वॾो नामयारो आलिम हो ऐं उनजो बैनुल अक़वामी सियासत में तमामु वॾो नालो हो, आलिम हो, मदरसनि जो पढ़ियल हो। अल्हम्दुलिल्लाह उहो चीफ मिनिस्टर थियो। उनजो दौरु तव्हांजे साम्हूं आहे, सरहद जे तारीख़ जो सोनहरी दौरु हो। मां सम्झां थो त दीन माण्हुनि खे वेढ़ाइण जो सबक़ु कोन थो ॾे, दीन जेको आहे इंसान ज़ात जी ख़िदमत जो सबक़ु थो ॾे। असां इन फ़िक्र ऐं फ़लसफ़े जे बुनियादनि ते माण्हुनि खे प्रीच कयूं पिया। हाणे हमास वारनि खे फतह थी आहे फ़लस्तीन में, अमरीका वारनि जूं निंड्रूं हराम थी वञनि, मुल्ला खटी आया। बाबा तव्हां जेकॾहिं जमहूरियत जा दावेदार आहियो त पोइ हमास वारनि जे उन इक़्तिदार खे तस्लीम कयो। शर्त छो था आयद कयो हमास वारनि जे मथां? 1000 गैर मुल्की मुबसर उते मौजूदु हा। सभिनी चयो इलेक्शन फेयर थी। अमरीका जो साबिक़ सदर जिमी कॉर्टर मौजूदु हो उन्हनि ॾिहाड़नि में, उन चयो त इलेक्शन फेयर थी। हमास वारनि ते जेके ज़ुल्म कया इसराइल वारनि ऐं अमरीका जे एजेंटनि सॼी दुनिया जे साम्हूं आहिनि, हुननि पत्थरनि सां टैंकुनि जो मुक़ाबिलो कयो। हुननि जे सरबराह खे हुननि गोलियुनि जो बख बणायो। उनखां पोइ नाइब सरबराह खे हुननि गोलियुनि जो बख बणायो। हुननि पब्लिक ते महिनत कई। अॼु उहे निकिरी आया, चवनि था त इहे सभु दहशतगर्द आहिनि, इहे एक्सट्रीमिस्ट आहिनि, इहे बुनियाद परस्त आहिनि। बदकिस्मती इहा आहे त जंहिं बि चङी ॻाल्हि कई आहे उनखे दहशतगर्द कोठो वियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़िरौन दहशतगर्द कोठियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे निमरूद दहशतगर्द कोठियो। कैसर ऐं किसरा असांजे पाक मुहम्मद अमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दहशतगर्द कोठियो हो। लेकिन वक़्तु साबित कयो त हज़रत मूसा, हज़रत ईसा ऐं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दहशतगर्द कोन हा, हिन इंसानियत जा अज़ीम रहबर हा। पर हाणे तव्हां हेॾे मोटी अचो, यासिर अरफ़ात खे अमरीका जे हिकिड़े सदर दहशतगर्द करार ॾिनो ऐं वक़्तु पलटो खाधो। अमरीका जे ॿिए सदर उन साॻे यासिर अरफ़ात खे अमुन जो नोबेल प्राइज़ ॾिनो। हीअ ॻाल्हि तव्हांजे साम्हूं आहे। अफ्रीका जे नेल्सन मंडेला खे इन्हनि ज़ालिमनि दहशतगर्द करार ॾिनो। 27 साल उनखे जेल जे सीखुनि जे पोयां बंदि कयो वियो ऐं उनजे मथां ज़ुल्म ऐं जबर जा पहाड़ टोड़िया विया। लेकिन हुन शख़्स पंहिंजी हिम्मत न हारी ऐं वक़्तु साबित कयो त नेल्सन मंडेला दहशतगर्द कोन हो, पंहिंजे क़ौम जो रहबर ऐं पंहिंजे क़ौम जो हीरो हो। हे जेके अॼु असांजे मुस्लमाननि खे दहशतगर्द कोठनि था ऐं चवनि था त बुश क़ौम जो हीरो आहे ऐं ब्लेयर क़ौम जो हीरो आहे, वक़्तु साबित कंदो, मुअर्रिख़ लिखंदो त इहे जदोजहद करण वारा अफ़गानिस्तान जा मज़लूम, फ़लस्तीन जा मज़लूम, इराक़ जा मज़लूम इहे दहशतगर्द कोन हा, इहे अमुन जा पांधीअड़ हा। ऐं वक़्तु साबित कंदो त बुश, ब्लेयर ऐं उन जा हामी वक़्त जा डिक्टेटर हा, ज़ालिम हा, जाबिर हा, खूनी हा, कातिल हा, लुटेरा हा। डॉक्टर साहब हमास जी जेका तव्हां जंहिं फतेह जी ॻाल्हि था कयो, जे कामयाबी जी, मां तव्हांखां जेकॾहिं इहो पुछां त तव्हां वाक़ई सम्झो था जेको हुननि खे वोट मिलियो उहो हुननि जे कंहिं मज़हबी प्रोग्राम जे करे हुननि खे वोट मिलियो, या जेका हू गुज़िरियल सालनि खां मज़ाहमत कनि था इसराइली ऑक्यूपेशन जी उन जी? हिकिड़ो ॿियो त वेस्ट ख़ासि तौर ते अमरीका या इसराइल जे अंदरि जेके गवर्नमेंट्स आहिनि उहो जेको हमास खे क़बूल नथियूं कनि, इन करे त उहे मज़हबी आहिनि या इन करे छाकाणि त जेको हुननि जो स्टैंस आहे इसराइल जे हवाले सां उहो क़ाबिल एतिराज़ आहे, माना हू हुन मां ख़ुशि न आहिनि? तव्हां इन इहो सनो फ़र्क़ु? हमास ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। हमास इहो चयो त हीअ धरती असांजी आहे। राइट। यहूदी पूरी दुनिया मां लॾ पलाण करे हिते आया आहिनि ऐं असांजे धरती ते हुननि नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे ऐं असां इहो कब्ज़ो पटराईंदासीं। इहो हुननि जो नारो हो, जंहिं ते अमरीका खे कावड़ आहे, जंहिं ते यूरोप खे कावड़ आहे, जंहिं ते इसराइल खे कावड़ आहे। छा हिन वक़्तु इसराइल में रहण वारा यहूदी उहे हमास वारनि खां घटि मज़हबी आहिनि? पंहिंजे मज़हब जे हवाले सां उहे वधीक शिद्दत पसंदि आहिनि। हीअ उन्हनि जे घरनि में घिरी करे कंहिंजे घर ते हिननि कब्ज़ो त कोन कयो आहे। हिन कंहिं यहूदी जे हिननि यहूदियुनि जे कंहिं बस्ती ते कब्ज़ो त कोन कयो आहे।
हुननि अची करे कब्ज़ो कयो आहे। हे धरती जा हक़ीक़ी वारिस आहिनि, इन्हनि कमु कयो ऐं उन्हनि महिनत कई, माण्हुनि उन्हनि खे वोट ॾिनो, उन्हनि ते एतमाद जो इज़हार कयो। जॾहिं इहे सभु कुझु चवनि था त जी अवाम जे राय जो एहतराम करणु घुरिजे, त पोइ इहे मुफ़क्किर हमास जे पार्टी खे मिलियल वोट जी अहमियत खे तस्लीम छो था कनि ऐं उन्हनि जे हक़ इक़्तिदार ऐं हक़ हाकमियत जी हिमायत छो था कनि? भला ज़रूरी आहे त सभु अमेरिका जी चमचाहोरी कनि? माण्हू आज़ादु आहिनि, हुननि आज़ादाना हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। जेको अमेरिका जी ग़ुलामी करे उहो क़बूल आहे, ऐं जेको अमेरिका जे अखियुनि में अखियूं विझी करे हक़ ऐं सच जी ॻाल्हि करे उहो नाक़ाबिले क़बूल आहे। ईरान जे मथां ईरान खे रोज़ धमकियूं थियूं मिलनि त पंहिंजो एटमी प्रोग्राम ख़तमु कयो। इसराइल जे एटमी प्रोग्राम ते हुननि जी नज़र छो नथी पए? राइट राइट डॉक्टर साहब, प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए, हालांकि ॾाढियूं ॻाल्हियूं दिलि जे तव्हां खां पुछी पर हिकिड़ो सुवाल मां तव्हांखे ज़रूरु पुछंदुसि वेंदे वेंदे पाकिस्तान जे हवाले सां। पाकिस्तान जे अॼोके पाकिस्तान जा हिकिड़ा ॿ वॾा बुनियादी मसइला आहिनि नज़र अचनि था। हिकिड़ो त पाकिस्तानी सियासत में फ़ौज जो किरदारु ऐं ॿियो मुल्क में जमहूरियत, बल्कि ईअं चऊं त हिकिड़ी वफ़ाक़ी जमहूरियत, फेडरेशन एग्ज़िस्ट करे ई कोन थी पई। हिकु सूबे जी असेंबली में अक्सरियत आहे, फ़ौज जी अक्सरियत हिकिड़े सूबे जी आहे। हिकिड़ो इम्बैलेंस आहे, स्ट्रक्चर में जेको ढांचो आहे उन में नज़र अचे थो पियो। तव्हांखे कंहिंखे लॻे त इहे जेके ॿ बुनियादी तज़ाद आहिनि, इहे को उमेदु नज़र अचे थी त रिज़ॉल्व थींदा, या हे जेको धंधो आहे कारो वहिंवार आहे ईअं ई हलंदो रहंदो? सभ खां बुनियादी ॻाल्हि इहा आहे त फ़ौज जो सियासत में किरदारु हुजण ई न खपे। असांजो मुल्क तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं फ़ौज वञी पंहिंजो बैरिक्स संभाले। इहा सभ खां वॾी बदकिस्मती आहे जो फ़ौज सियासत में इन्वॉल्व थी आहे। ऐं इहे सभु फ़ौजी साहब जर्नेल जॾहिं कसम खणंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि त असांजो सियासत सां को बि ताल्लुक़ु कोन हूंदो। हिननि कसम खणी करे पंहिंजा कसम टोड़िया आहिनि। हिननि पाकिस्तान जे आइन खे रांदीको ऐं खेनूड़ो बनायो आहे, फुटबॉल वांगुरु किकूं था हणंदा वतन। इहा वॾी बदकिस्मती आहे। अवाम खे गॾु थियणो पवंदो ऐं अवाम खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। फ़ौजी जनता ऐं फ़ौजी आमरीयत मां जेसीं ताईं जान नथी छुटे तेसीं ताईं पाकिस्तान तरक़ी कोन कंदो। हिन वक़्तु पाकिस्तान में जमहूरियत कान्हे, हिन वक़्तु पाकिस्तान में आमरीयत आहे, शख़्सी हुकूमत आहे, हिकिड़े शख़्स जी हुकूमत आहे। ऐं असांजा सभु वज़ीर आंगूठे छाप आहिनि, हुनजी का हैसियत कान्हे। सभु कुझु आहिनि साईं, अमेरिका में पढ़ी आया अथव। मां ॻाल्हि त पढ़ियलनि कढ़ियलनि त इहो हशर कयो आहे। कावड़ आहे मौलविन खे, पर नेब में त कुल पढ़ियल कढ़ियल वेठा आहिनि। नेब जे केसनि में पकड़जनि त पढ़ियल कढ़ियल था। कहिड़े मौलवीअ सरकार खां कर्ज़ खणी करे खाधो आहे? हे लखें किरोड़े अरबे खरबे रुपया खाई एॾो हाज़मो बमरान जो तेज़ आहे। इन मसइले ते सुवाल थींदो साईं? ज़रूरु थिए। मां इहा ॻाल्हि पूरी कयां। अरबे खरबे रुपया मुल्क जा खाई विया, हाज़मो बि एॾो तेज़ अथनि जो उघराई बि कोन था ॾियनि। लकड़ हज़म पत्थर हज़म सभु केस हिननि ते आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मौलवियुनि ते को बि केस कोन्हे। मौलवी उहो ई तॾनि ते वेहण वारा मौलवी आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी दामन कल्ह बि दाग़दार कोन हुई, अॼु बि दाग़दार कोन्हे। असां चाहियूं था त फ़ौजी बैरकुनि में वापसि वञनि ऐं सियासतदाननि खे सियासत करण जो हक़ ॾिनो वञे ऐं अवामी राय जो एहतराम कयो वञे। डॉक्टर साहब थैंक यू सो मच। वॾी महिरबानी तव्हांजी। अल्लाह थैंक यू। नाज़रीन, डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरे जूं तमामु मुदलिल ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। आई थिंक तव्हां बि काफ़ी मां सिखियो हूंदो, असां बि सिखियो, मूं बि सिखियो। आई विश के नेक्स्ट टाइम वरी डॉक्टर साहब करे असांखे टाइम ॾियनि, हुननि सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल करियूं सिंध जी, मुल्क जी, दुनिया जी तारीख़ ते। डॉक्टर साहब हींअर सिंध जेके सेनेट जूं इलेक्शन थी पियूं उन्हनि में सिंध सेनेट जा उमेदवार आहिनि। संदन सियासी पार्टी सां भले कंहिं इख़्तिलाफ़ हुजे, मूंखे बि रिज़र्वेशन हूंदा, बट आई थिंक इज़ अ वेरी पावरफुल वॉइस ऑफ सिंध। असांजी सभिनी जी ख़्वाहिश हूंदी अहिड़ो आवाज़ु सेनेट ज़रूरु पहुचणु खपे। मुश्ताक राज इजाज़त, वरी मिलंदासीं। अल्लाह भाई।